मुंहिंजा यूट्यूब साथियो उमेद तव्हां ख़ुशि ऐं ख़ैसां साथियो ई ॿ नावल्स आहिनि। गुज़िरियल दफ़े तव्हांजा कहाणियुनि ऐं कुझु तारीख़ी किताबनि ते ऐं साइंसी किताबनि ते हवाला कया। हीअ नावल्स आया आहिनि ॿई। हिकिड़ो नओं आयो आहे दिलीप दोशी लोहाणे जो, ऐं दरिया खां लिॻाए जो अॻु में आयल आहे। पर छा त जेसिताईं मूं वटि पहुचे इन करे मां थोरो देरि सां तारीफ़ करण वियो आहे, जेसिताईं मूं वटि शइ अचे। मां साथियो अॻु में बि ज़िक्र करे आयो आहियां त मां उन्हनि किताबनि जो तारीफ़ ॾेई रहियो आहियां जेके मूं वटि मौजूदु आहिनि। हूअं त सॼी सिंध में इलाही किताब छपजनि पिया, अचनि था पिया, पर उन्हनि किताब जो मां तारीफ़ ॾेई रहियो आहियां जेके मूं वटि पाण पढ़ण लाइ मां वठां थो ऐं मां पाण पढ़ां थो, उन्हनि जो मूं तारीफ़ ॾियां थो। साथियो मुंहिंजा पसंदीदा मौज़ू जेके आहिनि तारीख़ आहे, सियासत आहे, ऐं थोरी घणी फ़िलासफ़ी आहे, साइंस आहे, ऐं हीअ जेके इश्क़ मुहबत जा आहिनि न इहे नाविल आहिनि, इहे मां थोरो ज़हन खे फ्रेश करण लाइ, ज़हन खे मटाइण लाइ इन्हनि शयुनि खे पढ़ंदो आहे। पर इन्हनि में के अहिड़ी तकलीफ़ अची थी वञे जो ज़हन खे लोड़े थी विझे। अहिड़ा नाविल, अहिड़ियूं कहाणियूं, अहिड़ा सफ़रनामा, अहिड़ी शाइरी जेका माना ज़हन खे लोड़े थी वञे, अहिड़ियूं शयूं माना पढ़ण में मिली थियूं वञनि। पर घणा दोस्त असांजा इश्क़ मुहबत में काहे पिया आहिनि, ज़िंदाबाद, असांखे कोई इतराज़ कोन्हे, सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मौज़ू आहे, पंहिंजो पंहिंजो ॾांव आहे। साथियो ॿ नाविल्स आहिनि, हिकिड़ो आहे अधूरे इश्क़ जो अलमियो, दिलीप दोशी लोहाणो, अॻु में ॿिनि जो नाविल आयल आहे, उहो बि तारीफ़ कराई। उन जो हवालो ॾिसो, हूअ दरिया खां लिगारी, ॿई जेके आहिनि सो असांजा नौजवान आहिनि। हीअ जेको आहे सो दरिया खां लिगारी आहे जेको हूअ नाविल जो सर्जनहार आहे, ऐं हीअ आहे असांजो दिलीप दोशी लोहाणो जेको आहे सो। साथियो किताब ही खणण में वज़नी आहे, किताबु ॾाढो भलो शाइरु थियल आहे, ॾाढो ज़बरदस्तु। उमेद त अॻिले नाविल वांगुरु हीअ नाविल बि जानदा हूंदो, थोरो तारीफ़ कराईंदो हलां। साथियो हीअ तव्हां ॾिसंदो त हर पेज, हर पनो रंगीन आहे ऐं वॾो ज़बरदस्तु छपियल आहे। एॾो महांगो बि न आहे। अगरि हीअ को इदारो पंहिंजे ख़र्च ते छपाराए त हिन जी क़ीमत 1000 रखी आहे। पर जीअं त मूंखे लॻे थो त हीअ दिलीप पाण पंहिंजी मुहबत सां हीअ किताबु शायदि कयो आहे, छपारायो आहे। किताबु रंगीन आहे, हर पेज रंगीन आहे ऐं खड़कंदड़ पनो आहे, वज़नदार आहे। उमेद त नाविल बि अहिड़ो भलो हूंदो। मुहाग जॾहिं खां धरती ते औरत ऐं मर्द जनमु वरितो आहे, तॾहिं खां ॿिन्ही सिन्फ़नि जे अंदरि हिकु अहिड़ो जज़्बो पिणु पैदा थियो जेको संदन वजूद सां जुड़ियल रहियो आहे। उन जज़्बे खे असांखे प्यार जो नालो ॾिनो वियो। शाह लतीफ़ चवणु आहे त वखर सो वहा जो पए पुराणो न थिए। सो प्यारु हिकु अहिड़ो ई वखर आहे जेको अज़ल खां अबद ताईं कॾहिं पुराणो थियणो कोन्हे। सैफ़ो खां वठी शेख हयात ताईं प्यारु, शाइरी तोड़े ॿिन्ही तख़लीक़ अदब जा सभ खां वधीक लाज़वाब ऐं लाफ़ानी मौज़ू रहिया आहिनि, इन में को शक न आहे। लखे कहाणियूं नाविल प्यार जे मौज़ू लिखियल आहिनि। जेसि ताईं इंसान जज़्बात सलामत आहिनि, प्यार अहमियत क़ाइमु रहंदी। प्यार दिलीप दोशी जो मनपसंदि मौज़ू आहे, छो त हिन जो पहिरियों नावल मुहबत जी तनाई तोड़े मौजूदु नावल अधूरे इश्क़ जो अलमियो उन प्यार जी पुछाड़ ते मुश्तमिल आहे जेको लाहासिल आहे। अधूरे इश्क़ जो अलमियो असुल में प्यार जो नोहो आहे जेको तकमील ते पहुचण अॻु में ई अलमियो बणिजी वञे थो। इश्क़ अहिड़ो जज़्बो जंहिंजो जोहर में अलमियो ई समायल आहे। इश्क़ भली खणी कहाणियुनि जो मंज़िल कामयाबी जी मंज़िल ते पहुचे, पर पोइ बि उनजो उतां ज़वाल शुरू थिए थो, उहो झको थींदो गुलनि वांगुरु कुमाइजी वञे थो। शायदि इन करे शाह साईं चयो आहे त ॻोल्हियां मन हाल शाल मिलां होत, मन अंदर जी लोच मछण मिलण सी माठी थिए। साथियो हीअ असांजे शौकत हुसैन शोरो जा लफ़्ज़ हुया जेके हिन किताब जे बारे में आहे, दिलीप दोशी किताब जे बारे में जेको आहे सो अधूरे इश्क़ जो अलमियो। पाण छा थो चए त कॉलेज जे प्यार कहाणी ते मुश्तमिल मुंहिंजे पहिरें नाविल दुहबत जी तनाई ते समूह सिंध नौजवान पारां मिलियल उत्साहींदड़ मोट खां पोयां मुसलसल कोशिशि में त ॿियो नाविल लिखां। कुझु मौज़ू बि ज़हन में आहे जंहिं ते कमु बि कयो, पर अलाए छो चंद सुफ़्हनि ते वधीक लिखी न सघियुसि। शायदि उन करे जो हथरादू ठहियल किरदार ऐं मौज़ू खां वधीक सचनि वाक़िअनि ऐं किरदारनि जो लिखणु मूंखे वधीक आसान लॻंदो आहे। अधूरे इश्क़ जो अलमियो पिणु हक़ीक़त। साथियो हिते चए थो त शायदि उन करे जो हथरादू ठहियल किरदारनि ऐं मौज़ू खां वधीक सचनि वाक़िअनि ऐं किरदार लिखणु मूंखे वधीक आसान लॻंदो आहे। दिलीप दोशी साहिबु हिते अगरि तव्हां सां ॻाल्हि कयां, तव्हां अगरि सुठा पढ़ंदड़ हुजो न, पोइ तव्हांखे किरदारु घड़ण लाइ तव्हांखे तकलीफ़ न थींदी। तव्हां नथा पढ़ो त पोइ तव्हांखे सचनि वाक़िअनि जी तलाश करणी पवंदी। हिते इख़्तिलाफ़ आहिनि, ॻाल्हि वणे त ठीकु आहे, न वणे त तव्हां जूं मुहबतूं।
अधूरे इश्क जो अलमियो पिणु हक़ीक़त सां वेझो रखंदे हिकु अहिड़ी प्यार कहाणी आहे जंहिंमें आकाश ऐं पहिरें ज़माने अजब रवाजनि खां अॻु पंहिंजी मोहबत हराए वेठा ऐं संदन प्रीत अलमियो जो शिकार बणिजी हिकु कर्बनाक पुॼाणी ते पहुती। साथियो हीअ अगरि दिलीप दोशी सां केरु राब्तो करणु चाहे त हीअ हुनजो नंबर आहे। हिन जेको आहे पंहिंजे पारां ॿ लफ़्ज़ लिखिया आहिनि ऐं हीअ जेको आहे साथियो मां जेको कंदो आहियां त हर पेज हर पनो रंगीन आहे ऐं ॾाढो ख़र्चु थियल आहे किताब ते, ॾाढो ख़र्चु थियल आहे। उमेद त दिलीप एॾो नावल सां बि निभाउ कयो हूंदई। असांजो तोसां मुहबतूं कुर्ब तोसां गॾु आहे। ऐं ॿियो साथियो नावल आहे हूअ असांजे दरिया ख़ान लेगारी जो। दरिया ख़ान लेगारी अॻ में बि लिखंदड़ आहे, सुठो लिखंदड़ आहे, पर उमेद त हिन नावल सां बि निभाउ कयो हूंदो। हीअ जेके ज़िंदगी भर मां ईअं तोसां रहणु चाहियां थो तीअं तुंहिंजी ॿाहुनि में ॿांह ॾेई तुंहिंजे कुल्हे ते मथो रखी नावल जो टुकड़ो हुयो जेके पोइ ॾिनल। थोरो तारीफ़ हिन जो अॻिते बि करे। हीअ जेका अर्पना आहे हीअ सॼी सिंध में साथियो किताब मिले थो पियो, जेको आहे सो न मिलण सूरत में हिन इदारे जा तव्हांखे नंबर एड्रेस ॾियां थो, अगरि घुराइणु चाहियो त घुराए सघो था, सस्तो मिली थो वञे, सॼी सिंध में मौजूदु आहे। ऐं साथियो हीअ जेको आहे सो तुंहिंजे नाले तो जेका विख विख सिंध यूनिवर्सिटी जे सरज़मीन मूंसां गॾु हलंदे थकिजी पई। सिंध यूनिवर्सिटी जे नाले उहा सरज़मीन जीअं पथरीली धरती त अॼु बि मुंहिंजे पेरनि जा कॾहिं बि नज़र न ईंदड़ अमर निशान मौजूदु आहिनि जिते अॼु बि मौजूदु रूह भटके थो, हितां मोटी अचण जे बावजूदि बि मोटी न सघियो। थैंक यू दरिया ख़ान लेगारी साहिबु। हीअ असांजे इदारे जे पारां ॿ लफ़्ज़ आहिनि। ऐं हीअ जेको आहे सो कुझु पंहिंजे पारां चए थो त मां एॾो को महान कॾहिं खां थी पियो आहे जो कंहिं किताब लाइ कुझु लिखी सघां, पर हिते लिखणु उन करे बि वाजिबु थियो जो कुझु शयूं वाज़े करणु सभु ज़रूरु सम्झां थो। उन करे बसि उहो लिखां त हीअ किताबु मुंहिंजे 8 सालनि जी ड्रोड़ आहे, मुंहिंजी भोगना मां बख़ूबी ॼाणा थो। मुंहिंजे नावल हू अचण खां पोइ मूंखे मूंसां जुड़ियल माण्हुनि खे अलाए केतिरनि ॾुखियाईनि मां गुज़रिणो पवे, उनजे बावजूदि मां लिखी वियो आहियां। उहो सभु लिखी वियो आहियां जेको लिखणु न खपंदो, उहो बि लिखियो आहे जेको कॾहिं हू ऐं जेको कॾहिं हो ऐं जेको कॾहिं बि कोन थियो थी करे गुज़री वियो, पर हाण खे झेर ॾेई गुज़रियो, हियांव खे झीर ॾेई गुज़रियो। मुंहिंजो हीउ नावल अगरि कंहिंखे तकलीफ़ सबबु बणे त मां उनखां पहिरीं ई माफ़ी घुरां थो। दोस्त महिनत कर, माफ़ी ज़रूरत कोन्हे का। मां उहो बख़ूबी ॼाणा थो त मुंहिंजो नालो पोइ सिंध धरती नाव अदीब मुंहिंजा कपिड़ा लीलू लीलू करे पंहिंजे जिस्म तां लाइ अदब जी चौक ते मूंसां गॾु मुंहिंजे नावल खे उघाड़ो करे बिहारे छॾींदा। मां उहो सभु बर्दाश्त करण लाइ बिल्कुलु तयारु आहियां। मुंहिंजो हिन पोइ खां पोइ मूंखे केरु मूं ते ॻाल्हि त मां बर्दाश्त कंदुमि, छो त लिखण जो दुनिया में मुंहिंजे पहिरीं विखाए मां अलाए केतिरी ग़लतियूं करे वियो आहियां जेका नज़र कढण लाइ कोन हर माण्हू मूंखे ॻाल्हाए हक़ आहे। मां त वॾनि लेखकनि खां कोन था मुड़नि, मां त पोइ बि दरिया आहियां। वाह वाह छोकिरा, लफ़्ज़ भला आहिनि। साथियो हीअ आहे असांजे साथी दरिया ख़ान लेगारी जो नंबर, अगरि को राब्तो करणु चाहे हिन सां नावल जे बारे में त हीअ हुनजो आहे नंबर। साथियो हीअ ॿिया नॉवल्स हुया। अगरि नावल जा शौक़ीन आहियो, इश्क प्यार यूनिवर्सिटी नावल ते पढ़णु चाहियो था त हीअ नावल तव्हांजे लाइ आहिनि। बाक़ी वीडियो खे स्किप करणु न ॾिसणु तव्हांजो पंहिंजो राइट आहे। वरी बि अर्ज़ु कबो चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक करण जो अर्ज़ु कजे थो।